दड़े वेझो दड़ी पिञारी केनाल मां निकिरंदड़ ब्रांच वाह जे रेगुलेटरनि भरिसां कपरनि जी मरम्मत न थियण करे कपर कमज़ोर थी विया। पके रोड खे खाद करण सबबि दाचरी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ॾांहुं वेंदड़ पके रोड जो 20 फुट हिसो बरसातनि खां पोइ दॿिजी हेठि वेही रहियो आहे। रोड दॿिजी हेठि वेहण करे दाचरी जे 15 खां मथे ॻोठनि जिन में ॻोठ अबू जादाणी, ॻोठ हाजी अली मोहम्मद जादाणी, ॻोठ गुल मोहम्मद जादाणी, ॻोठ सुलूदर्स, ॻोठ गुलगाहो ऐं ॿियनि ॾांहुं वेंदड़ ट्रैफ़िक मुअत्तल थी वई आहे। रोड टुटण करे ॼाणायल ॻोठनि जो दड़ो शहर समेत ॿियनि ॻोठनि सां ज़मीनी राब्तो आरज़ी तौर ते कटिजी वियो आहे। रहवासियुनि खे दड़े शहर अचण लाइ बिकिक मोरी खां 6 किलोमीटर इज़ाफ़ी सफ़र तय करणो पए थो। इन सिलसिले में हितां जे रहवासियुनि सिंध हुकूमत आपाशी खाते समेत DC सिजावल खां मुतालबो कयो आहे त दड़ो ब्रांच जे कमज़ोर बणियल कपरनि जी मरम्मत कराइण सां गॾु टुटल रोड जी मरम्मत कराए परेशानी खां बचायो वञे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त दड़े में बरसात खां पोइ पिञारी केनाल मां निकिरंदड़ ब्रांच वाह जो रोड जो 20 फुट हिसो वेहिजी वियो आहे, जंहिं जे करे ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी वियो आहे।